नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त समूरी सिंध जियां पूरे मुल्क पाकिस्तान में हिंदू बिरादरी पंहिंजो मज़हबी त्यौहार रक्षाबंधन जो त्यौहार पंहिंजे मज़हबी जोश जज़्बे सां मल्हाए रही है। रक्षाबंधन जे त्यौहार ते भेनरूं पंहिंजे भाइरनि जे हथनि ते राखी ॿधी संदुसि वॾी ॼमार जे लाइ दुआऊं कंदियूं आहिनि त संदुसि भाउ वरी पंहिंजे भेनरनि खे रक्षा हिफ़ाज़त जो वचन ॾींदा आहिनि। खिपरो जे हिंदू बिरादरी जो चवणु आहे त हीउ त्यौहार असीं सदियुनि सां मल्हाईंदा अचूं पिया। इन्हनि चयो आहे त रक्षाबंधन जे त्यौहार जे हवाले सां वेद शास्त्रनि में हिंदुअनि जे मज़हबी किताबनि में केतिरा ई कहाणियूं किस्सा ऐं ॾंद कथाऊं मौजूद आहिनि जंहिंसां इन ॾींहं जी महानता जो दर्स मिले थो। पाताल लोक जे राजा बली खे माता लक्ष्मी राखी ॿधी हुई ऐं पंहिंजो भाउ बणाए पंहिंजी रक्षा जो वचन वरितो हो। इहो त्यौहार हर साल श्रावण महीने जी छठ पूनम जो मल्हायो वेंदो आहे। रक्षाबंधन खे राखी पूनम बि सॾियो वेंदो आहे। भैया दे दो कलाई बहन आई है, भैया दे दो कलाई बहन आई है। कितना रिश्ता है पावन महीना भी सावन, भैया खा लो मिठाई बहन लाई है मेरी राखी की डोर। फर्स्ट क्लास साईं फर्स्ट क्लास थींदो आहे। पंहिंजे इन खिपरे शहर में ज़बरदस्त राखियूं हलंदियूं आहिनि। को 10 जी आहे, को 20 जी आहे, को 50 जी आहे। भेण जे लाइ हर को ग़रीब माण्हू वठंदा आहिनि। पर ॾिसंदे वेंदो त महांगाई इन साल जाम वधी वई आहे। गवर्नमेंट खे इहो ई गुज़ारिश आहे त महांगाई घटि कजे। शोर शरीफ़ खां सुठे नमूने हले पई। फर्स्ट क्लास कारोबार बि सुठो हले पियो, धंधो सही पियो हले, माण्हुनि जो रश लॻी पई आहे फर्स्ट क्लास नमूने सां। रखड़ियूं असां वटि 20 वारी हले थी, 50 वारी हले थी, 100 वारी हले थी, 10 वारी हले थी, सभु डिज़ाइन हलनि थियूं। वधीक सभु हलनि थियूं, मिक्स में हले। साईं हीअ असांजी रक्षाबंधन जो ॾींहुं आहे जेको असीं सदियुनि खां मल्हाईंदा अचूं पिया। राजा बली के माता लक्ष्मी जेका राखी पाराई हुई, इन में इहो आहे त असीं पंहिंजी भेणुनि जी उन में असीं संभाल कंदा आहियूं, सार संभाल लाहींदा आहियूं, उन्हनि लाइ दुआऊं कंदा आहियूं त असांजी भेणूं जिते बि हुजनि ख़ुशि हुजनि। ऐं इहा पुराणी रस्म आहे, हींअर जी कोन्हे। इन ॾींहं खे असीं हिकिड़ो ईद जो ॾींहुं करे मल्हाईंदा आहियूं, ॾियारी जो ॾींहुं करे मल्हाईंदा आहियूं, होली जो ॾींहुं करे मल्हाईंदा आहियूं। ॾाढी ख़ुशी थींदी आहे। असांजी भेणूं असांजे घरनि में ईंदियूं आहिनि, असीं पाण में मेल मुलाक़ात कंदा आहियूं। सालनि जी जेके ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि असांजूं तमामु घणियूं दिलि जूं मुरादूं उन्हनि सां गॾु वेही करे असांजूं पुराणियूं जेके बि यादूं आहिनि असांजूं नयूं ऐं तरोताज़ा हर साल थींदियूं आहिनि। राखड़ी जी ख़रीदारी जाम थींदी आहे। जीअं राखड़ी जो त्यौहार 2 ॾींहं अॻु में जाम रश थींदी आहे। ऐं भेण जेका भाउ जो इंतज़ारु कंदी आहे जी केॾे मुंहिंजो भाउ अचे ऐं मां राखड़ी पारायसि हुनखे। इन करे इहो त्यौहार हूंदो आहे। हर हिंदू भाउ जेको हूंदो आहे भेण लाइ तरसंदो आहे, वञी घर वञी परे परे हूंदा आहिनि, गाॾियूं करे वञी राखड़ी ॿधाईंदा आहिनि। हा, इहो वॾे में वॾो त्योहार आहे असांजो भेण भाउ जो। इन करे सभु जेका आहिनि ॿार वेंदा आहिनि भेणनि वटि, राखियूं ॿधाईंदा आहिनि ऐं इहो त्योहार सुठे नमूने मल्हाईंदा आहिनि। वञे असांजो भाउ भेण जे रिश्ते जो अटूट अंग आहे। हिकिड़ो कचो धाॻो हिनखे न सम्झो वञे। हीअ हिकिड़ी प्यार जी निशानी आहे जेका भेण पंहिंजे भाउ खे ॿधंदी आहे ऐं भाउ पंहिंजो वचन खाईंदो आहे त आउं भेण जी रक्षा करियां। ऐं जेको असांजो हीउ ॾींहुं आहे इहो अज़ल खां मल्हायो पियो वञे। ऐं हिन में हाणे त असां वटि ॿिया काफ़ी क़ौमूं बि इन रक्षाबंधन में मल्हाइनि था ऐं पंहिंजा भेनरूं जेके ॿियूं आहिनि उहे पंहिंजे भाउरनि खे बि ॿधनि थियूं ऐं असांजूं जेके नियाणियूं आहिनि उहे बि मुसलमान भाउरनि खे या ॿियनि भाउरनि खे इहो रक्षाबंधन ॿधनि था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।